कराची बार पारा चेंज सेशन जजिस के ख़त लिखियो वियो आहे जंहिंमें वकीलनि जी गैर हाज़ुरी ते कार्रवाई न करण जी दरख़्वास्त कई वई आहे। ख़त में लिखियो वियो त 40 सबब रस्ता बंदि हुजण करे केतिरा ई वकील अदालत में पेश नाहिनि थी सघिया। बार जे सेक्रेटरी रहमान कोराई ख़त में दरख़्वास्त कई त वकीलनि जी गैर हाज़ुरी ते संदनि ख़िलाफ़ का कार्रवाई न कई वञे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त कराची बार पारां चईं सेशन जजिस खे ख़त लिखियो वियो आहे जंहिंमें वकीलनि जी गैर हाज़ुरी ते कार्रवाई न करण जी दरख़्वास्त कई वई आहे। ख़त में लिखियो वियो त 40 सबब रस्ता बंदि हुजण करे केतिरा ई वकील अदालतुनि में पेश नाहिनि थी सघिया। बार जे सेक्रेटरी रहमान कोराई ख़त में दरख़्वास्त कई त वकीलनि जी गैर हाज़ुरी ते संदनि ख़िलाफ़ का कार्रवाई न कई वञे।